टंडो आदम मां ख़बर ॾींदा हलो त टंडो आदम में ॿिनि धुरनि में जहिड़ो 2 ॼणा मारिजी विया, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मला ऐं मलूखानी बिरादरी में जहिड़ो थी पियो, फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ अब्दुल मजीद डेरो में ज़मीन जी मालिकी तां धुरनि में जहिड़ो थियो। फायरिंग में 35 वरनि जो रोशन मला ऐं 30 वरनि जो उर्स मला मारिजी विया। ज़ख़्मियुनि में गुलाम नबी, मलूक ऐं एहसानुल्लाह शामिल आहिनि। मक़तूलनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो। असांजो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब आहे, उनजो हेठी लिंक ते नंबर इन लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।